बदीन में टिन जवाबदारनि पारां 15 साल नीगर सां ज्यादती। जवाबदार गिरफ़्तार न करण खिलाफ़ ज्यादती जो निशानो बणियल नीगर ऐं संदसि पीउ पारां ऐवान साफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सीलात मूजिबि ॻोठ शेर मोहम्मद चांग टे मील सिम नाले जे रवासी पोरित रजब अली चांग ऐवानी साफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त संदसि पुटु 15 साल उमेद अली चांग खे ज़मीन ते कमु कंदे 2 जवाबदार खंबे नवाब चांडियो जे उताक ते खणी विया, जिते नशे में धुत थी टिन जवाबदारनि ख़ादिम चांडियो, अकबर चांडियो, नवाब चांडियो पारां ज़बरदस्ती नशो पियारे तशदुद करण खां पोइ साणुसि ज्यादती कई। पंहिंजे बनी ते पंहिंजे चाचे खे ढींगर खणाए ठीक उतां ये 2 हमरा आया पे साहब मीर में बनी आए ठीक पासे में उतां आया पे मोटरसाइकिल 2 ॼणा वो मूंखे चोरे वठी आया जी हलंदा उतां ते मानी खावंदा हली पोइ उतां वरी उतां ते माना अंदरि हिकिड़ी कोठी आहे हुन में वठी विया उते माना शराब वराब मूंखे ज़ोरी पियारियूं विड़िया ऐं पोइ उते माना हीअ कमु कयूं हमदमी कयूं वरी माना विड़िया वरी कपिड़ा वड़ा फाड़ियूं बेहोश थी वियो आऊं पोइ माना उते वरी मुंहिंजा कपिड़ा बि उन्हनि पता न को मूंखे मानियूं खारायूं न को मूंखे हिननि चांहि पियारी लेखो ॾेई वठी विया। जंहिंखां पोइ राति जो देरि सां घरनि जे वेझो बेहोशी वारी हालत में छॾे फ़रार थी विया, जिते ॻोठाणा ॾिसी अहिड़ो इतलाउ असांखे कयो असां नींगर खे खणी दीन मॉडल थाणे ते शुरूआती रिपोर्ट दाख़िल कराई। उन खां पोइ इंडस हॉस्पिटल दाख़िल कयो, जिते ज्यादती जो निशानो बणियल नीगर जो मेडिकल पिणु कयो वियो। वरी हितां वरी मोटरसाइकिल में खणी विया असांजी सिम आहे न सिम नाली मोरी आहे हिते हिन परियां हिन उतां वरी हिते छॾे विया हिते वञा हुन पेशाब पियो कयूं पेशाब कंदे मूं देवी वञी ॿुथ आहियूं वरी असांजे ॻोठ जो हिकिड़ो छोकिरो आयो उन ॾिठो आयो पे अंदरि उतां भाण हूंदो आहे न उहो उते सुतल हूंदो आहे वरी आयो टोरे ते आयो माना हुन ॾिठो मूंखे पोइ हुन माना घोड़ा ॿोड़ा कयूं पोइ असांजे ॻोठाणा सभु डोड़ी आया मुंहिंजो पीउ बि डोड़ी आयो उन ॾिठो पोइ वरी रशिको इस्पताल ते वठी विया इस्पताल थाणे ते वठी विया थाणे माना असीं NC कढाई NC कढाए वरी लेटर वरितो इस्पताल ते वियासीं मेडिकल करायो हर शइ कराई उतां पोइ उतां वरी हुन डॉक्टर जो हाणे भले हाणे वञो पोइ अची वियासीं घर वरी सुबुह मां आयासीं हिननि नाला ॾिनासीं नाला ॾेई वरी तव्हां हेॾां हलिया आयासीं ग़रीब माण्हू न को केरु ॿुधे कोन माना ज़ोरी सां कमु कयूं ज़ोरी विड़ी हा ज़ोरी जना कयूं टिनी ॼण होॾा थाणे ते केस दाख़िल करण लाइ वियासीं त पुलिस तरफ़ां ॻरी रिश्वत तलब कई वई। नीगर जे वालिद जो चवणु हो त ग़रीब ऐं जावदार बाअसर माण्हू आहिनि जंहिं करे पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP बदीन खां मुतालबो कयो त संदसि मासूम नीगर सां बदफ़ैली कंदड़ जावदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾिनो वञे। अली मोहम्मद शानी ब्यूरो चीफ मीडिया न्यूज़ SD बदीन।